नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के ॼामशोरो में खबर ॾींदाणो। सैनेट की टिकट मेरिट ते न ॾियण खिलाफ ॼामशोरो में एहतजाजी मुज़ाहरो। पाकिस्तान तहरीक इंसाफ ॼामशोरो पारा अगवानी शफीक टीवणो, गुलामुद्दीन टीवणो ऐं ॿियनि जी अगवानी में प्रेस क्लब ॼामशोरो अॻियां सैफुल्ला अबड़ो खे टिकट मिलण जे रद्द अमल में सख्त एहतजाज कंदे नारेबाज़ी पिण कई। हिननि चयो त वफ़ादार ऐं सीनियर अगवाननि खे नज़रअंदाज करे मनपसंद ऐं जूनियर अगवाननि सैफुल्ला अबड़ो खे सैनेट टिकट ॾेई पार्टी वफ़ादार अगवाननि जी दिल आज़ारी कई वई आहे। संदसि वधीक चवण हुयो त दादू ज़िले अंदर सख्त मुखालिफ़त बावजूद बि लियाकत जतोई ऐं संदसि भाइरनि 3 लाख वोट खया पर खे नज़रअंदाज कयो वियो। हिननि पार्टी चेयरपर्सन इमरान खान खां मुतालबो कयो त सैफुल्ला अबड़ो खे सैनेट जी ॾिनल टिकट वापसि वठी पार्टी अंदर मौजूद वफ़ादार ऐं सीनियर अगवाननि खे ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो पिण वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।